अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमरानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो सिंध जे हिते अॻु में काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 74 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 75 किस्त नंबर 24। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते हिन वक़्तु तव्हांखे को बि टिश्यू पेपर रखियल नज़र कोन ईंदो। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त हिन सीन में हिते ॾिसो त हिते तव्हांखे को बि टिश्यू पेपर रखियल नज़र कोन ईंदो। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे हिते ही टिश्यू पेपर रखियल आहे। दोस्तों 2 सेकंड पहिरियां हिन जॻह ते टिश्यू पेपर कोन हुयो, पर दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ हिते टिश्यू पेपर कीअं आयो। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वेंदी। मिस्टेक नंबर 76 किस्त नंबर 24। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे हिकु बुक जो पन्नू यानी कागज़ उथलंदो नज़र ईंदो। हीउ ॾिसो, दरअसल दोस्तों हिन बुक में जेके एक्टरनि खे डायलॉग ॾिना वेंदा आहिनि त तव्हांखे छा ॻाल्हाइणो आहे उहो सभु कुझु हिन में लिखियलु आहे जेको हिन कैमरा में अची वियो। दोस्तों हीअ बुक जा पन्ना कैमरा खां परे करे न सघिया। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वेंदी। मिस्टेक नंबर 77 किस्त नंबर 24। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिते कैमरामैन जी परछाई यानी पाछो चुरपुर कंदे नज़र अचे थो। हीउ ॾिसो दोस्तों हीउ कैमरामैन जो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे इन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 78 किस्त नंबर 24। दोस्तों हिन सीन में तव्हां ॿुधो त पशु छा पियो चवे ऐं उन जे वरी मुक़ाबले में संदसि माउ कहिड़ो थी जवाबु ॾेसि। ख़बर नथी मां ये पैसा रैस सालार खां वठी ट्रेडी अरे अब्बा सदके वञा तुंहिंजे नाले तां। अब्बा ट्रेडी वॾा अथई ट्रेडी। दोस्तों हिन सीन में बशू चवे थो त ही पैसा मूं रईस सालार खान खां वरिता आहिनि, पर उन जे जवाब में संदसि मां मुरादी वरी चवे थी त 3 ॾींहं वॾा आहिनि। मतिलबु दोस्तों उबतो जवाबु ॾेई थी वञे। छा बशू चई वियो ऐं छा वरी मुरादी पई चवे। दोस्तों तव्हां हिकु दफ़ो ॿीहर ॾिसो ऐं तव्हांखे मालूम थी वेंदो त हीअ हिकु वॾी मिस्टेक आहे। ख़बर नथी मां ये पैसा रैस सालार खां वठी ट्रेडी अरे अब्बा सदके वञा तुंहिंजे नाले तां। अब्बा ट्रेडी वॾा अथई ट्रेडी। दोस्तों तव्हां बि ग़लती ॿुधी। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। बशू चवे पियो त हीअ पैसा मूं रईस सालार खान खे वरिता आहिनि ऐं संदसि माउ चवे थी 3 ॾींहं वॾा अथई 3 ॾींहं। मतिलबु बशू हिकु ॻाल्हि कई त संदसि माउ अञा ॿी ॻाल्हि करे वई। दोस्तों हाणे ख़बर न आहे त कंहिंजो मथो फिरी वियो आहे, बशूअ जो या संदसि माउ मुरादीअ जो। दोस्तों जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अचे थी या हीअ वाकई मिस्टेक तव्हां सम्झो था त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो, पर मां हिनखे हिकु वॾी मिस्टेक सम्झां थो। मिस्टेक नंबर 79 किस्त नंबर 24। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते हिन ड्रामा मेकिंग जे टीम मां कंहिंजो पाछो चुरपुर कंदे नज़र अचे थो। हीउ ॾिसो दोस्तों हिन ड्रामा मेकिंग जी टीम मां कंहिंजो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 80 किस्त नंबर 24। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे माइक जो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो हूंदो। दोस्तों हीउ ॾिसो ही माइक जो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 81 किस्त नंबर 24। दोस्तों हिन सीन में तव्हां हिते ॾिसो त ही कैमरामैन जो पाछो तव्हांखे नज़र अची रहियो हूंदो ऐं ही वरी कैमरा जो पाछो नज़र अची रहियो आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो हिन जॻह ते त ही तव्हांखे कैमरामैन जो पाछो नज़र अची रहियो हूंदो
ऐं हीअ वरी कैमरा जो पाछो नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों तव्हां मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बस एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यारा भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तों उनखां अलावा इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उनखां अलावा जेके बि दोस्त हेल्ह ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।